मुझे माफ कर मुजफ्फा, मैं तुझे दुश्मन के अञा ताईं ज़ाहिर ना करे सकियो। दुश्मन के ज़ाहिर ना करे सकियो या ता उन्हनि खे ॼाणी वाणी डर पिया ॾियो। मां तुझे दुश्मन के डर ॾींदुसि? मां जंहिं ॾींहुं वो मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थी विया न, उन्हनि खे मौत जो मज़ो चखाईंदुसि। त जॾहिं चकर खान मूंखां हक़ीक़तूं मालूम करे वापसि वरंदो त उहो लूंडे जाबर ऐं हसीना बेगम खां इन मुतलिक़ सवाल पुछंदो ऐं पोइ हू परेशान थी पंहिंजो साहु मुठ में कंदा ऐं वरी पोइ हिकु नए कूड़ जी तलाश कंदा ऐं हो ख़ौफ़ जो शिकार थियण खां पोइ का न का ग़लती ज़रूरु कंदा ऐं मूंखे सिर्फ़ु उन्हनि जी उनजी ग़लती करण जो ई इंतज़ारु। जंहिं ॾींहुं अदा रावल जा दुश्मन ज़ाहिर थिया, उन्हनि खे मां मारींदुसि कोन, बल्कि उन्हनि जूं टंगो गोॾनि ताईं कटींदुसि, उन्हनि जूं ॿाहूं धुन ताईं कटींदुसि ऐं हुननि जी ज़बान काकरे मां कढी ॻीचीअ सां वेड़े छॾींदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।